सिंध सुहारी जी तारीख़ धारियुनि जे हमलनि जे दर्दनाक दास्ताननि सां भरियल आहे। उन्हनि हमलनि मां मदद ख़ान पठान जो हमलो हिक गैर मामूली हैसियत रखे थो, जंहिं सिंध जा अनेक तारीख़ी शहर वीरान करे छॾिया, जिन मां कुझ त आबाद थी विया, जॾहिं त घणा अहिड़ा आहिनि जेकी वरी आबाद न थी सघिया। अहिड़े ई हिकिड़े तबाहशुदा तारीख़ी शहर में असां मौजूद हुआसीं। हिन शहर खे अघमकोट या अघा माण्हू जे नाले सां ॼातो सुञातो वञे थो। ही शहर तैलके मातली में चंबड़ खां 4 मील परे ॾखण में टंडो ग़ुलाम अली रोड खां ओलह तरफ़ बदीन ज़िले में आहे। चवनि था त ही शहर अघम लुहाणे ॿधायो हो ऐं संदसि नाले ते अघमकोट या अघा माण्हू सॾिजे थो। चवनि था त अघमकोट लोहाणे परगणे जो शहर हो, जंहिंजो दारुल हुकूमत बरहमण आबाद हो, जंहिंजो हाकुम अघम लुहाणू हो। चच नामे मुताबिक़ जॾहिं राजा चच सिंध जी हुकूमत ते कब्ज़ो कयो त अघम लुहाणे इताअत खां इनकार कयो। आख़िर जंग लॻी ऐं जंग हलंदे अघम लुहाणे जी वफ़ात थी ऐं लोहाणू परगणू राजा चच जे कब्ज़े हेठि आयो। अरबन जे सिंध ते हमले वक़्तु ही शहर पंहिंजे उरूज ते हो, जो मोहम्मद बिन कासिम पंहिंजनि कुझ लश्करनि खे हिते हिफ़ाज़त लाइ छॾियो त जीअं पोइता खां हमलो न थिए। अघमकोट जो गाइड सम्झो वेंदड़ सिंध जो तारीख़दान ऐं अदीब मीर बुढ़ो ख़ान कासिद लिगारी पंहिंजनि वॾनि खां हिकु रिवायत नक़ल कनि था त ही शहर 2 पीउ पुटनि जे नाले पुठियां अघा माण्हू सॾिजे थो, यानी अघाम नालो पीउ जो ऐं माणो नालो पुट जो। जॾहिं अघमकोट में दाख़िल थिजे तो त हिकु ज़बून हाल मस्जिद नज़र अचे थी। हिन मस्जिद खे पतण वारी मस्जिद सॾिजे थो। ही मस्जिद हाणे शहीद थी चुकी आहे। अलबत्त कुझ भितियूं हिन वक़्त बि सलामत अथसि, जिन मां पुराणे वक़्त में हिकु शानदार अडावत खे ज़रूर सम्झी सघिजे थो। चवनि था त पुराणनि वक़्तनि में हिते लोहाणू दरिया वहंदो हो, जेको साल जा 12 महीना वहंदो हो। इन वहकिरे जे किनारे सां ई ही मस्जिद तामीर कई वई
हिन मस्जिद जूं दीवारूं लॻभॻि 3 फुट थुल्हियूं आहिनि। ॿाहिरां वारी दीवार हिकु वधीक मज़बूत थुल्ही ऐं ॿिनि भितियुनि खे मिलाए ठाही वई हुई। ही मस्जिद पुराणे दौर जी अदावत जी हिकु शाहकार हुई, पर मौजूदा वक़्त में घणी बेध्यानी सबबि तबाह थी चुकी आहे। हिन मस्जिद खां थोरो ई ओरियां हेठि लहण सां झकाण महसूस थिए थी, जेका शायद पुराणे ढोरे जे करे आहे, पर उते हींअर रोड ठहियल आहे। उहो रोड वठी जॾहिं अॻिते अचबो त मिट्टी जा दड़ा नज़र अचनि था। ही दड़ा पुराणियुनि इमारतनि जा मलबा ऐं कोट मालूम थियनि था। उन्हनि दड़नि मां हिकु दड़े ते हिकु ॿी पुराणी मस्जिद जा आसार मौजूद आहिनि। हिन मस्जिद खे वताए वारी मस्जिद सॾनि था। हिन मस्जिद खे 3 कुबनि वारी मस्जिद पिणु सॾियो वेंदो हो, जिन जा आसार कुझु वक़्त पहिरीं ताईं मौजूद हुआ। चवनि था त वताए फ़कीर जो वालिद पंहिंजे सॼे कुटुंब समेत नसरपुर खां लॾ पलाण करे अची अगमकोट में रहियो ऐं हिते मखदूम मोहम्मद इस्माइल सूमरो जे हथ ते मुसलमान थियो ऐं हिते हिन मस्जिद जे वेझो ई संदुन घर हुआ, जेकी मिट्टी जे ढेर जी सूरत में हींअर मौजूद आहिनि। हिन मस्जिद खां थोरो ई अॻिते हिकु मथाई धड़े ते हिकु पुराणे दौर जी हिकु शानदार पर मौजूदा वक़्त में ख़स्ता हाल हिकु ॿी मस्जिद पिणु मौजूद आहे। हिन मस्जिद जे बारे में उहो गुमान कयो वञे थो त ही शहर जी जामे मस्जिद हुई। हिन मस्जिद जी बुनियाद पत्थरनि सां ऐं मथे ओसारी पकियुनि सिरिन जी थियल आहे। हिन मस्जिद जूं भितियूं घणे भाङे किरी चुकियूं आहिनि। सिर्फ़ पासनि ऐं विच वारी भित सलामत अथसि। अॻियां दाख़िली दरवाज़े वटि आज़ान गाह पिणु ठहियल आहे, जंहिं सां लॻ हिकु गुंबज़ पिणु ख़स्ता हाल में मौजूद आहे। इन आज़ान गाह वारे हिस्से ते चढ़ी करे पूरे अगमकोट जो नज़ारो करे सघिजे थो। मस्जिद जे अॻियां अंगण पिणु हो, जंहिं में हिन वक़्त
कुछ तुरबतूं पिण मौजूद आहिनि जेकी वेझड़ाई वारे अरसे जूं आहिनि। हिन मस्जिद जी डेघ लॻभॻि 40 फुट ऐं वेकर 25 फुट खन थींदी। ही मस्जिद अंगण, विरांडे ऐं अंदरिएं सहन ते मुश्तमिल आहे। अंदरिएं सहन में दाख़िल थियण लाइ 3 दरवाज़ा आहिनि। हिन मस्जिद जो महराब वारो हिस्सो पूरी तरह ढही चुको आहे। चवनि था त मस्जिद जे पासनि वारनि दीवारनि सां गॾोगॾु महराब वारो हिस्सो 20 खन साल पहिरीं ताईं सलामत हो, पर पोइ घणी बेध्यानी सबबि ऐं लालची माण्हुनि पारां कयल खोटाई सबबि तबाह थी। मस्जिद जो महराब खूबसूरत नमूने सां पत्थरनि सां ठहियल हो, जंहिं ते खूबसूरत चिटसाली सां गॾोगॾु अरबी ऐं फारसी इबारतूं पिण उकरियल हुयूं, जिन मां मस्जिद जी तामीर जो साल अबजद जे हिसाब सां 657 हिजरी कढियो वियो। ही मस्जिद पिण अगमकोट जे ॿियनि पुराणियुनि मस्जिदनि वांगुरु फ़न्ने तामीर जी हिकु शाहकार हुई, पर मौजूदा वक़्त में हिकु दर्दनाक हालत में मौजूद आहे। अगमकोट जूं ही 3 मस्जिदूं हिक ॿिए खां थोरो ई मुफ़ासिले ते मौजूद हुयूं, जिन में नमाज सां गॾोगॾु दीनी ऐं दुनियावी तइलीम ॾिनी वेंदी हुई। अगमकोट न सिर्फ़ हिकु वॾो तिजारती मर्कज़ हो, पर दरसो तदरीस जे हवाले सां बि हिकु वॾो इल्मी मर्कज़ हो। अगमकोट खे मस्जिदनि ऐं मदरसनि जो शहर बि सॾियो वेंदो हो। हिते हज़ारे तालिब इल्म जी उञ उझाइण लाइ ईंदा हुआ, पर वक़्त जी सितम ज़रीफ़ी इहा त हाणे सिर्फ़ मिट्टी जो ढेर आहे।